को असांजे विच में आयो त ख़त्म उफट मारे छॾींदुसि हुनखे राबेल उफट। छो तुझी बादशाही आहे छा या वरी तू मुल्क जो मालिक आहीं? अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जे नई तड़ एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार हद खां वधीक रापेल जे लाइ परेशान हूंदो ऐं मल्हार पंहिंजे घर में जॾहिं बि वञी वेहंदो त हू उदास थी वेंदो ऐं घर जा सभई भातियूं परेशान हूंदा। आख़िर अॻिते हली नूरल मजबूर थी मिठल जे घर वेंदो ऐं उन खां पंहिंजी कयल ग़लतीअ जी माफ़ी वठंदो ऐं मिठल कॾहिं बि उनखे माफ़ कोन कंदो ऐं उनखे पंहिंजे घर मां धिका ॾेई कढंदो मिठल ऐं मल्हार मजबूर थी कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजो ॻोठु छॾे वेंदो ऐं होॾां वरी राबेल बि मल्हार लाइ परेशान हूंदी। राबेल मल्हार सां ॻाल्हाईंदी कोन पर मल्हार लाइ हर वक़्तु उदास थी रहंदी ऐं हद खां वधीक मतिलबु त परेशान हूंदी ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो छो जो ड्रामे में अॻिते हली ॿिया अदाकार ईंदा ऐं ड्रामे में हद खां वधीक छेड़ो बि हूंदो ऐं होॾां वरी अॻिते हली मल्हार ऐं मिठल जो बि मतिलबु त हाणे ॻाल्हाइण कोन थींदो छो जो हू कॾहिं बि पाण में ॻाल्हाईंदा कोन ऐं टे पासे अवां ॾिसंदो त मंठार बि तमामु जल्द मतिलबु त मल्हार खे ॾींहं जा तारा ॾेखारींदो छो जो मंठार हद खां वधीक मतिलबु त शींहुं बणिजी वेंदो छो जो उनखे वॾेरो बालाज ख़ान छूट ॾेई छॾींदो ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो।